असां जे सिंध जी हजरत शाह अब्दुल लतीफ भिटाई खुदा जो कामिल वली जे दौर में हुयो ओह नूर मोहम्मद कल्होड़े जो ज़मानो हो। असां जे गोठ जे बाहर नूर मोहम्मद जा कुबासर बाहर उते नूर जी मोहम्मद आबाद जे नाले सां बादशाही हुई। हजरत भिटाई साहब सां नूर मोहम्मद ठहंदो कोन हो छो त खुदा जे कामिल वली के अल्लाह ताला इज्जत दी हुई। इज्जत के मौलवी जे हथ में गाने का, इज्जत के मुफ्ती जे हथ में गाने का, इज्जत के वडेरे जे हथ में गाने का, इज्जत के एमपीए जे हथ में गाने का, इज्जत के जमींदार जे हथ में गाने का, इज्जत जो मालिक अल्लाह वा नूर मोहम्मद भिटाई साहब के पान वट घुरायो। अंदर कमरे में रात जो टाइम नूर मोहम्मद अंदर कमरे में भिटाई साहब के बिहारे पोया वरी हसीन हसीन मायूं छोकरियों अंदर कमरे में छड़े इन खुदा जे कामिल वली के आजमाइण जे ला हिकड़ी माई आई, बी माई आई, टी माई आई, चौथी माई आई। भिटाई को आमर समीर वाजी पीर अल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामन व क़ुऊदन व अला जुनूबिहिम व यतफक्करून फी खल्क़िस समावाति वल अर्दि रब्बना मा खलक़त हाज़ा बातिला सुब्हानक फक़िना अज़ाबन अंदर खुदा जो जिक्र कंध हेठा फरमाए तो ज़ालिम जिक्र ज़ात जो वेलन विसारील सन्यासी सुबहान के सदाई सारील तस्बीह जे तलवार सा था मुल्हिद के नफ्स के मुल्हिद के मारील चंगी पाड़ील वो रखे गडिया का पड़ी ओ फुलन जी करीब रहने वालो अल्लाह जो अज़ाब वडो सख्त जरूरत ताहिर तकवा जी जरूरत ता खौफ खुदा जी ऐ यो खौफ खुदा अल्लाह वारन जी सोबत में मिलन ये के वली है। फरमाए तो सारी रात सुबहान सोदो कन साहिब सा बान पे भरे बेड़ी हल्या जो भजवान पानी पहलवान लजे मंझ लगे वया। एकड़ी माई, बी माई, टी माई, चौथी माई, कई मायूं अंदर कमरे में आयो। खुदा जे कामिल वली निहारियो नूर मोहम्मद के वनी बुधायो छे मायूं आसी वयूं त आयो पर असां दे त भिटाई साहब निहारे ही न तो। खुदा जे कामिल वली जे मथा नूर मोहम्मद जे तो भिटाई साहब हे बानियों तो जे इंतजार में हर कंध त मथे खणी निहार त सही मथे कंध खणी तो चवे त काक न झलिया कापड़ी मोया न माल जे छोर बिना छाल तब लाहुती लगे वया। खुदा जा कामिल वली तकवा निहार परहेज़गारी निहार अल्लाह जे वली जे दरन ते इया खल्क कान विंदिया उनन पंहिंजे नफ्सन के पंहिंजे जानन के अखिन जे अंदर हजरत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैहि पियो चवे खुदा जा कामिल वली छा चवंदा चओ त ॿुधायां साईं वारन जी हुक्म जे मूंखे रात बदीन वञणो आहे बदीन तमाम परे आहे साईं जी हुक्म जे तहत आया हूं थोरो